अस्सलाम वालेकुम माय फ्रेंड्स, कीअं आहियो तव्हां सभु। उमेदु आहे त तव्हां सभु ठीकु हूंदव। अॼु असां हलूं था फैमिली फूड हाउस। अचो त गॾिजी ॾिसूं फैमिली फूड हाउस में छा छा थो मिले। असां हींअर हिननि वटि अची विया आहियूं त हिननि वटि पिया आहिनि शामी पियूं आहिनि, कबाब पिया आहिनि, समोसा पिया आहिनि, चपली कबाब पिया आहिनि ऐं हिननि वटि कोफ्ता पिया आहिनि। हिननि वटि हर शइ पई। समोसा ऐं रोल हिननि वटि 3 क़िस्मनि जा आहिनि। आलू समोसो, चिकन समोसो ऐं वेजिटेबल समोसो। इहे रोल में बि हिननि वटि 3 क़िस्म आहिनि, चिकन रोल, वेजिटेबल रोल ऐं मैक्रोनी रोल। ये कोफ्ते हैं और ये 3 महीने की इनकी वो डालते हैं डेट, एक्सपायरी डेट जो होती है। अच्छा, 3 महीने ये फ्रिज में रख सकते हैं। 6 महीने। और क्या क्या है? ये चपली है, ये चपली कबाब है। ये समोसा है, इसकी पैकिंग जैसी है। ये रोल की पैकिंग है। ये यानी इंडस मार्ट पर होते हैं, इंडस मार्ट, डी मार्ट। हाँ। अच्छा, ये आप मार्ट पे बना के बेचती हैं? ऑनलाइन भी आप डिलीवरी करती हैं? ये 80 के 6 हैं। 80 रुपए के 6? हर किसी की प्राइस लिखी हुई है? नहीं, लिखी हुई है मेरे पास, जो लिस्ट है ना उस पर है। अच्छा, एड्रेस वगैरह बस लिखा हुआ है इन पे? ये डेट लिखे लगा थे ना। अच्छा अच्छा। आज की डेट है ना इसका। और क्या क्या है? जी ये वो जो आपने लिया है ना, जी जी। ये वही समोसा है। चपली की पैकिंग है। ये चपली की है, ज़बरदस्त पैकिंग है। ये हम 15-20 दिन फ्रिज में भी रख सकते हैं ऐसे ना। आप होम डिलीवरी भी कर देती हैं। जो भी नंबर पर रब्ता करेगा आप उसके घर तक ऑर्डर पहुंचा देंगे। हिननि वटि होम डिलीवरी जी बि सहूलियत आहे। जंहिंखे विलो पए उहो घर वेठे बि घुराए सघे थो। सामान हिननि जो सभु फ्रेश हूंदो आहे, छो जो मां पाण हिननि खां वठंदी आहियां। मूंखे विलो पवंदो आहे त मां त हितां ई वठी खाईंदी आहियां। अच्छा, कितने का पैक शामी बताया? कितने गए? 10 हैं इसमें। अच्छा, 10 शामी पैक। में 12 होता है। अच्छा, और समोसे के पैक में समोसे कितने होते हैं? 6। 6। और रोल? रोल 6 होता है। अच्छा, सबकी प्राइस अलग अलग होती है? अलग। जेको बि मुंहिंजो वीडियो ॾिसे थो उनखे का मिंथ का मेण कान्हे का। दिलि करेसि त सब्सक्राइब करे, दिलि न करेसि त न करे, ऐं दिलि करेसि त बेल आइकन जे बटन खे वधाणे, न करेसि त कोई वञी धुड़ पाए। करिणो हूंदो उहो दिलि खोले मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा आहियूं। मां नवाब जी सॼी शयूं उन्हनि खे ॾेखारींदसि। अहिड़ी महिनती मायूं घर वेठे जेके कमाइनि थियूं, माण्हू इन्हनि खे बि त आणे न। इन्हनि जी महिनत में बि त इज़ाफ़ो करे न। ही मूं पंहिंजे घर लाइ सामान वरितो आहे, 15 ॾींहंनि जो मां पंहिंजे घर खणी वेंदसि।